नए चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त गज़ा जंगबंदी मुआहिदो तारीख़ी कामयाबी आहे। ख़िते में अमन बहाल थींदो। अमरीका खे बदगुमान सियासी एस्टेब्लिशमेंट खां छुटकारो ॾियारींदासीं। गैर कानूनी पनाहगीरनि खे मुल्क बदल कयो वेंदो। सरहदुनि ते गैर कानूनी चुप रोकींदासीं। ईरान वटि हाणे हिज़्बुल्लाह ऐं हमास लाइ पैसो नाहे। तारीख़ी रफ़्तार ऐं ताक़त सां गॾिजी कम करे मुल्क खे पेश ईंदड़ हर बहरान खे ख़त्म कयो वेंदो। अमरीका खे पहिरियां खां बि वधीक अज़ीम मुल्क बणाईंदासीं। टिकटॉक बहाल थी चुको आहे। नओं चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे ॿिए सदारती मुदे जो कसम खणी रहियो आहे। वाशिंगटन डीसी में कसम खणण वारी तक़रीब जूं तयारियूं मुकमल। चीफ जस्टिस जॉन रॉबर्ट्स डोनाल्ड ट्रंप खे उहिदे जो कसम खणाईंदो। चीनी सदर शी जिनपिंग तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो। जापान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जा परॾेही वज़ीर बि शिरकत कंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि तक़रीब में शिरकत जी दावत। न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट के ऑपरेशनल कयो पियो वञे। तर्जुमान पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी एयरपोर्ट ऑपरेशनलाइज़ेशन बाबति अफ़वाहुनि खे बुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इंटरनेशनल एयरपोर्ट खे शेड्यूल मूजिबि अॼु फ़ाल कयो वेंदो। बरसातुनि सबबि न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट जे ऑपरेशनलाइज़ेशन मुलतवी बाबति ख़बरूं बेबुनियाद आहिनि। माण्हू अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि। दाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जो ओचितो बिजली जो वॾो ब्रेकडाउन। 72 इंच जी लाइन फाटण सबबि कराची खे पाणी जी फराहमी आरज़ी तौरु मुअत्तल। कराची जे इलाइक़े साइट एरिया में घर अंदर फायरिंग, 2 भाइर क़त्ल, 3 ज़ख़्मी। गंबट वासी असदुल्लाह ऐं समीला जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बबेले में बदअमनी, 5 मेहूं चोरी ऐं 4 ॼणनि खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त चोर 4 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे 5 मेहूं काहे विया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार ऐं मेहूं वापसि कराइण ताईं एहतिजाज जारी रहंदो। नसरपुर जे रूरल हेल्थ सेंटर में बुनियादी सहूलियतुनि जी न हुअण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी अस्पताल अॻियां धरणो भंयो वेंदो। डॉक्टर आफिया सिद्दीकी खे अमरीका जी सदारती माफ़ी न मिली सघी। अमरीकी सदर जो बाइडन इक़्तिदार जे आख़िरी ॾींहं ते वधीक 5 सज़ा याफ़्ता कैदियुनि खे माफ़ ॾेई छॾी। सदारती माफ़ी हासिल कंदड़नि में डॉक्टर आफिया सिद्दीकी जो नालो शामिल नाहे। बांग्लादेश जे ऑलराउंडर शकीब उल हसन जा गिरफ़्तारी वारंट जारी। ढाका जे एडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट ज़ियाउद्दीन रहमान वारंट जारी किया। शकीब उल हसन जा 2 बैंक चेकनि जे बाउंस थियण ते गिरफ़्तारी वारंट जारी थिया।